एक ॿी अफ़सोसनाक ख़बर अवां शेयर कयूं पिया। हाला वेझो गोली लॻण सबब नौजवान मारिजी वियो। ॻोठ लुकमान कोरेजा में गोली लॻण सबब सरदार पुट सुलेमान कोरेजा मारिजी वियो आहे। सरदार पिस्टल साफ़ करे रहियो हो त खेसि गोली लॻी वई। वारसनि जो चवणु आहे नौजवान जो लाश वारस बिना पोस्टमार्टम कराइण जे खणी विया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हाला वेझो गोली लॻण सबब नौजवान मारिजी वियो। ॻोठ लुकमान कोरेजा में गोली लॻण सबब सरदार पुट सुलेमान कोरेजो मारिजी वियो। सरदार पिस्टल साफ़ करे रहियो हो त खेसि गोली लॻी। नौजवान जो लाश वारस बिना पोस्टमार्टम कराइण जे खणी विया आहिनि। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे। हाला वेझो गोली लॻण सबब नौजवान मारिजी वियो। ॻोठ लुकमान कोरेजा में गोली लॻण सबब सरदार पुट सुलेमान कोरेजो मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हाला मां आवाज़ जे रिपोर्टर नदीम मंगरियो खां। जी नदीम, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल ही तव्हांखे ॿुधाइण लाइ अफ़सोसनाक वाक़ियो हाला वेझो ॻोठ लुकमान कोरेजे में पेश आयो आहे, जिते नौजवान गोली लॻण सबब फौत थी वियो आहे। नौजवान सरदार पुट सुलेमान कोरेजो पंहिंजे दोस्त सां गॾु पिस्टल साफ़ करे रहियो, अचानक गोली लॻण सबब मौके ते ही फौत थी वियो। नौजवान लाश तलका अस्पताल हाल हलियो, जिते डॉक्टर पारां संदसि फौत जी तस्दीक कई आहे। फौती नौजवान वारसनि जेको ॿुधाए त नौजवान पंहिंजे दोस्त सां गॾु जेको अयाज़ कोरेजो सां गॾु पिस्टल साफ़ करे रहियो त जेके अचानक गोली लॻण सबब जेको नौजवान फौत थी वियो। जेके हिते अस्पताल आंदे विया पर हू फौत थी वियो आहे। फौती नौजवान जी लाश जेको संदसि वारस बिना पोस्टमार्टम जे वापसि खणाए विया। लाश घर पहुचण ख़ुराम अची वई, अञा ताईं पुलिस को केस वग़ैरह दाख़िल न कयो आहे। जी ठीकु आहे नदीम, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।